पाकिस्तानी आर्मी चीफ ॾाढो सुठो माण्हू आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर बहितरीन इंसान आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी हिकु भेरो ॿीहर फील्ड मार्शल आसिम मुनीर जी वाखाण चवे थो मूं वटि मौजूदा दौर जी वॾी कामयाबी पाक वार जंग रोकराइण आहे। मूं ॿिन्ही मुल्कनि खे चयो त वापार कयो। पाकिस्तान ऐं भारत वटि जोहरी हथियार आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में जोहरी तकरार थी पए सघियो। ईरान सां ईंदड़ हफ़्ते ॻाल्हियूं थींदियूं। मुआहिदे ते सयूं बि थी सघनि थियूं। अमरीका ईरान सां सिधो सऊं ॻाल्हियुनि लाइ तयारु। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो नीटो समेत कॉन्फ्रेंस खे खिताब। ईरानी पार्लियामेंट आलमी एटमी तवानाई एजेंसी सां सहकार मुअतल करण वारे बिल जी मंजूरी ॾेई छॾी। ईरानी मीडिया मूजिबि बिल जी हिमायत में 221 वोट ॾिना विया। मुखालिफ़त में को बि वोट न आयो। इजलास दौरान हिकु मेंबर गैर हाज़िर रहियो। उन खां अॻु ईरान इसराइल सां जंग दौरान तबाह थियल एटमी मर्कज़नि जी ॿीहर तामीर जो बि फ़ैसिलो करे चुको आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ ज़रई शोबे जे सुधारनि बाबति इजलास में ज़राअत जी तरक्की ऐं ज़रई शोबे सां लाॻापियल मामलनि ते बि गौर कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त ज़रई तरक्कीअ जो सभ खां वधीक फ़ाइदो हारनि ऐं ॻोठाणी आबादी खे थिए थो। ज़राअत मुल्की मईशत में करंगीअ जी हॾी जी हैसियत रखे थी। सिंध असेंबली नए माली साल जी बजट मंजूर करे वरिती। इजलास अणॼाणियल मुद्दे ताईं मुलतवी। सिंध असेंबली 2.45 खरब रुपए जी बजट जी मंजूरी ॾिनी। ऐवान 156.69 अरब रुपए जी ज़िमनी बजट जी बि मंजूरी ॾेई छॾी। बिल तहत पार्लियामेंट असेंबली ऐं जज ट्रिब्यूनल्स जूं ख़िदमतूं टैक्स खां एक्सपोर्ट ऐं स्पेशल इकनॉमिक ज़ोन्स खे बि सर्विस टैक्स में छूट। ख़ानगी रिहाइशी स्कीम में 10,000 चौरस फुट घर ते बि टैक्स छूट हूंदी। सरकारी यूनिवर्सिटियुनि जे तहक़ीक़ हज शुमरा सिविल ऑपरेटर्स लाइ बि टैक्स छूट। इंटरनेट वाईफाई टेलीफोन सर्विस ते बि 19% ऐं गाॾियुनि जी ख़रीद विकिरो ते 3% टैक्स लागू। होटल्स फार्म हाउस ऑनलाइन अदायगियुनि ते 8, सरकारी अदावत ते 5% ऐं आम तामीराती ते 8% टैक्स लागू थींदो। आज़ाद कश्मीर जी अॻूणे वज़ीर आज़म तनवीर इलियास समेत 6 MNAs पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार करे वरिती। आज़ाद कश्मीर जे वफ़द तनवीर इलियास जी अॻवानी में सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। वफ़द में सरदार अहमद सगीर, MLA अली शान सोनी, सरदार उमर तनवीर ऐं ॿिया शामिल। सदर वफ़द जी आजिया कई ऐं पीपल्स पार्टी में शमूलियत ते वाधायूं ॾिनियूं। मुलाक़ात में मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। बरतानवी हाई कमिश्नर जेन मेरियर जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बीबी आसिफा भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। बेतरफ़े लाॻापनि जे वाधारे बाबति ॻाल्हियूं। मुलाक़ात में ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी इस्तेहकाम में वाधे ते बि इतफ़ाक़ कयो वियो। बरतानवी हाई कमिश्नर तरफ़ां भारती इजाज़त खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जे लंडन दौरे जी वाखाण। मुलाक़ात में MNA हिना रब्बानी खर पिणु मौजूद हुई। सुप्रीम कोर्ट LLB प्रोग्राम 5 सालनि मां घटाए 4 साल करण जो हुकुम ॾेई छॾियो। परॾेह मां कानून जी डिग्री हासिल कंदड़नि लाइ सीला टेस्ट बि ख़तमु करण जी हिदायत। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾिना त लॉ कॉलेज जो मयार बहितर करण जी ज़रूरत आहे। ASM लॉ कॉलेज खे बंदि न कयो वञे।
शहीद मेजर सैयद मुईज़ अब्बास शाह जी जनाज़े नमाज रावलपिंडी में अदा। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी आला फ़ौजी सिविल अमलदारनि ऑफिसरनि ऐं जवाननि जी शिरकत। ISPR मूजिब शहीद मेजर सैयद मुईज़ अब्बास शाह जी ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सरारोगा में भारतीय सरपरस्तीअ हेठि कमु कंदड़ दहशतगर्द फितना अल ख़्वारिज ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान शहादत माणी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शहीद खे भेटा पेश कंदे चयो त मेजर मुईज़ अब्बास शाह दुश्मननि खिलाफ़ बहादुरीअ सां विढ़ंदे जान जो नज़रानो ॾिनो। पंहिंजे शहीदनि जा एहसान कॾहिं विलाहे नथा सघूं। शहीदनि जो रत क़ौमी ताक़त जो बुनियादु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी नवाबशाह आमद। सिक्योरिटी इंतजाम सख्त। सदर आसिफ अली ज़रदारी ख़ास उड़ाम ज़रिए कराची का नवाबशाह पहुतो। ज़रियनि मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी वेझे दोस्त अब्दुल सत्तार कीरियो सां संदसि भेण जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। क़ौमी सलामती बाबति सलाहकार लेफ्टिनेंट जनरल आसिम मलिक जो चीन जो दौरो। बीजिंग में शंघाई तावन तंज़ीम जे मेंबर मुल्कनि जी सलामती बाबति सलाहकारनि जे इजलास में शिरकत। आलमी ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी सूरत हाल ते पाकिस्तान जे मौक़िफ़ जो बरचाव। चीनी क़यादत सां मुलाक़ात दौरान सिक्योरिटी सहकार वधाइण ते इतफ़ाक़। चयाईं पुरअमन पाड़ेसरी ऐं तामीरी सहकार जी पॉलिसी पाकिस्तान जी अव्यन तरजीह आहे। एशियाई तरक्याती बैंक पारा पाकिस्तान लाइ $50 करोड़ कर्ज़ की मंजूरी। एशियाई तरक्याती बैंक पारा जारी कल पधराई मूजिब पाकिस्तान के ॾिनल $50 करोड़ जो कर्ज़ औरतुनि जी माली सहायता लाइ इस्तेमाल कयो वेंदो। हिन प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे कारोबार, रोज़गार ऐं ॿियनि मुआशी मौक़नि ताईं पहुच ॾिनी वेंदी। कराची के कायदेआबाद वारे इलाइक़े में SIU ऐं हसास इदारनि जी गॾियल कार्रवाई। राज HR एजेंट गिरफ़्तार। पेशे के लिहाज से मच्छी मारींदड़ जवाबदार राह के हसास ठिकाननि जूं तस्वीरूं फराहम कंदा हुआ। जवाबदार राह जे कर्नल रंजीत सां राब्ते में हुआ। SSP SIU शुहेब मेमून जी प्रेस कॉन्फ्रेंस में दावा चयाईं जवाबदारनि जे मोबाइल डेटा हासिल कई आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां दस्ती बम, हथियार ऐं हिकु गाड़ी हथ कई वई आहे। ईरान इसराइल जंगबंदी। सदर ट्रंप बाज़ाब्ता तौर ते नोबेल इनाम 2025 लाइ नामज़द। अमरीकी मीडिया मूजिब जॉर्जिया मां रिपब्लिकन कांग्रेस मेंबर सदर ट्रंप जे नाले नोबेल कमेटी के ख़त लिखी छॾियो। सदर ट्रंप के इसराइल ऐं ईरान विच में जंगबंदी में किरदार अदा करण जे इतराफ़ में नोबेल इनाम लाइ नामज़द कयो वियो। ख़त में बेरिक ऑर्डर लिखियो आहे त इसराइल ऐं ईरान विच में तकरार ख़त्म करण में ट्रंप जी गैरमामूली ऐं तारीख़ी किरदार खे साराहींदे खेसि नोबेल इनाम लाइ नामज़द कयो वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ऐवान में मुवाख़ज़ो करण की कोशिश नाकाम। कांग्रेस के मंजूरी बिना ईरान जंग में शामिल थियण ते सदर डोनाल्ड ट्रंप जी ऐवान में मुवाख़ज़े करण की कोशिश नाकाम बणाई वई। डेमोक्रेटिक मेंबरनि पारां पेश कयल मुवाख़ज़े की रथ में दावा कई वई त डोनाल्ड ट्रंप ईरान ते हमले लाइ सदारती इख्तियार जो गलत इस्तेमाल कयो। मुवाख़ज़े की रिथ बाबत करारदाद 79 जी भेट में 344 वोटनि सां रद्द थी वई। पीरगोट बरसा जतोई अलरा तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वॼणा मारिजी विया। ॻोठ अलरा में वली मोहम्मद ऐं पहलवान के गोलियुनि जो खाज बणायो वियो। जरवान वेझो ॻोठ रसूल बख्श गबोल में माओ ऐं धीउ लुंच माइनर में बुरी फौत। मिसमात मीर ज़ादी 4 वॾनि जी धीउ सुमेरा के बचाईंदे पाण वाह में बुरी वई। ॻोठाणनि औरत ऐं ॿारड़ीअ जा लाश कढी अस्पताल मुंतक़िल कया। ठारूशा वेझो प्लाट की मालिकियत मल्हा बिरादरी के बिंदुरन में झेड़ो नारी कत्ल। मनच वाले इलाइक़े में झेड़े दौरान लोही सीख लगड़े सबब नारी हिना मला मारिजी वई। संदसि भाउ जवाद मला ज़ख्मी। पुलिस एक जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। दादू में ज़ाल मुड़स जा गोलियूं लगल लाश हथ अचण वारो मामलो। जोड़े के मिल्कियत तकरार ता क़त्ल करण जो इंकशाफ। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे पीउ पंहिंजे पुट ऐं नुंहुं खे मिल्कियत तकरार ता क़त्ल कयो। जवाबदार अब्बास के गिरफ्तार कयो आहे। मज़हर चौहान ऐं संदसि घरवारी खुशबू के क़त्ल करे वाक़े खे आपघात जो रंग ॾियण जी कोशिश कई वई।
खैरपुर ज़िले में बदमनी के बुझो न आयो फनकार भी गैर महफूज़ पणियल लकड़ी चौदगी वेझो ज़फराबाद लिंक रोड ते फनकार शाहिद बबर ऐं साथियुनि खे इर्गमाल बणाए लखे रुपया फुरकिया विया। फनकार शाहिद बबर ज़फराबाद का महफ़िल करे वापस अची रहियो हो त फौरन रोड ब्लॉक करे खेसि रोके वरितो। हथियारबंदनि शाहिद बबर समेत ऐं ॿियनि खां रोक रक़म सोनियूं मुंडियूं मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया। फनकार शाहिद जो चवणु आहे त महफ़िल करे वापसि अची रहिया हुआसीं त फौरन रोकी इर्गमाल बणायो। 4 लख रोक सोनियूं मुंडियूं ऐं मोबाइल फ़ोन फुरे विया। जवाबदारनि खे जल्दी गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।